चैनल के सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन दबाइण न विसारियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त असां तव्हांजे ख़िदमत में हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु आहियूं। अॼु असां ॻाल्हि कंदासीं रईस पूज़ड़ ख़ान साहब सां नए ॿिए प्रोग्राम किस्त के नए अंदाज़ छोकिरा 2-3 दर्जा पढ़ियल आहिनि, उन्हनि खे 5 रुपया ॾिनासीं। सॼी हुन में यूनियन में रुगो नालो हुजे रईस पूज़ड़ ख़ान हुजे, वठां हुजे। असां वरी पंहिंजे ख़िलाफ़ु कटरायासीं, हुन जे बि ख़िलाफ़ु कटरायासीं। अच्छा, पोइ अॻिते छा थियो इहो? अॻिते कीअं ढोरनि वग़ैरह ते नाला थिया लिखाया हुआ छा? हा, ढोरनि ते नाला, कुतनि ते नाला, ऐं जेको आहे सो गॾनि ते नाला, माल ते नाला, जात ते नालो रखियल हो कटको ज़िपट और लठिन जो रईस पूज़ड़ ख़ान वर्गो 2-3 रुपया नौजवाननि खे ॾिनासीं। नौजवाननि जे ॿियो तव्हांजो भाउ आहे गोज़ट ख़ान तां? अच्छा, हाणे वॾे भाउ नंढे खे चयो असां मुड़ुस बि मोतबर आहे, ज़ोर थो ॾियारे, पग खटी आयो आहे, कूडर खटी आयो आहे, हूंदा ॿई वांदा। तव्हां उन ते बि पंहिंजो ग़लति फ़ैसिलो कयो, उनखे ॾोही करार ॾिनो, इहो छा करो? उहो हुयो हक़ ते सही हुयो, मतिलबु पंहिंजी जॻह ते को प्लाट हो को हुनजो कुझु शहर में इहो हुयो छा? इन्हीअ करे करायमि त नालो वधे रईस पूज़ड़ ख़ान जो। माना असां ईमानदार त आहियूं न, को चोटी ताईं मुनाफ़िक़ बि आहियूं, बेईमान बि आहियूं। वॾो नालो असांजो थियो पोइ वठां थी वई शहरनि में, हेॾे होॾे अख़बारनि में। तव्हां ॾिठो हूंदो, ख़बरुनि में बि आयो हूंदो। मां अख़बार में पढ़ियो, बाक़ाइदे प्रिंट मीडिया, पंहिंजो सोशल मीडिया, ॿियनि ते वठाई बाक़ाइदे। तव्हां छा कयो? इहो पंहिंजे भाउ खे छो ॾोही करार ॾिनो तव्हां? भाउ खे त ॾोही करार कयो अथई, इन जे करे त माण्हुनि खे ख़बर पए भाउ खे असां ज़्यादती कईसीं, पर जेको आहे माण्हुनि में त वाह थी वई नी। उहो माना आयो तव्हां 24 कलाक बेईमान, ग़लति फ़ैसिला कयो, पर वाह हक़ खाओ, कूड़ हणो, चोरियूं करायो, ॾोहनि जा कम सभु तव्हां वटि माना मौजूदु आहिनि। इहे माना हूअं माना भाउ खे हरू भरू ॼाणी वाणी मतिलबु कयो तव्हां? हा बिल्कुलु, मां ॼाणी वाणी कयो। मशहूरु तव्हांखे शर्म न आयो ईअं ई कंदे? शर्म कहिड़ो अचे, मशहूरी भई कीअं थींदी? दुनिया खे त ख़बर पई न रईस पूज़ड़ ख़ान फ़ैसिलो कयो आहे भाउ जे ख़िलाफ़ु। ईमानदार केॾो आहे? चालू कयूं कानून, असां पाण ठाहींदा आहियूं, रईस सरदार ठाहींदा आहिनि कानून खे। असांजो सरदार हुन बाक़ाइदे कानून ठाहियो आहे हथ सां। जेको झगड़ो थींदो, जहिड़ो अगरि थिए थो, दौर जेको आहे सो पाण में टकरजंदा, पोइ तव्हां वटि केरु अचे थो मदद जे लाइ, पोइ हुनखे तव्हां छा चवंदव, कंदा आहियो? हथियार वग़ैरह ॾींदा आहियो तव्हां, या छा जल्दी फ़ैसिलो करे वठंदा आहियो, या हुनखे चवंदा आहियो 2-3 माण्हू मारे लटाए? असां चवंदा आहियूं त 2-3 माण्हू मरनि, असां चवंदासीं हुन सां बराबरि थिए नी, 2 हुन जा मां त 2 हुन जा मरनि। असां इन फ़ैसिले में हूंदा आहियूं त 2 हुन जा मरनि, 2 हुन जा मरनि। हथियार बि ॾींदा आहियूं असां, हा हथियार बि ॾींदा आहियूं, झेड़ा कराईंदा आहियूं, वॾा जरगा थींदा आहिनि। स्कूलनि में असांजा वाड़ा आहिनि, माल जा वाड़ा, कुतनि जा वाड़ा, गधनि जा वाड़ा। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन दबाइण न विसारियो। असांजा वाड़ा आहिनि, को बि माना क़दम असांजे मथां नथो खणी सघे। इन जे करे त असां वॾेराऊं ख़बर अथनि, ईंदा त झेड़ो थींदो। तंहिंजे करे स्कूल हिन महिल ज़बून हालत में आहिनि, को बि उस्ताद नथो लड़े। असांजो नालो आहे, कुता वधा पिया आहिनि, हिन महिल बि गॾ वधा पिया आहिनि। जेको चढ़ंदो आहे असां उन जी भरंदा आहियूं। हा, असां उन जी भर। कोई तव्हांखे कंहिं गोड़ो वाक़ियो ॿुधायो ज़िंदगी जो, जो तव्हां पासो खयो आहे, उहो वरी उहा हुकूमत जी सॼी डामाडोल थी आहे, ईअं कॾहिं थियो आहे? असां सां जेको टकर खाईंदो आहे उहो डामाडोल ई हूंदो आहे। सॼी असांजे हिन ॻोठनि में असांजा ई नाला हूंदा आहिनि। जेको ग़रीब असांजे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदो आहे उन खे बंदूकूं खणी पुॼंदा आहियूं हुते। असां चवंदा आहियूं असांखे वोट ॾे, असांजे ॻोठ में थो रहे, तूं जेको आहे सो ॿियनि खे वोट कीअं थो ॾे? असां जेका माना सिंध में पार्टी खटंदी आहे उन जे ई हूंदा आहियूं। कॾहिं जेका बि पार्टी खटंदी आहे, असां त घणा पीपल्स पार्टी में हूंदा आहियूं। पीपल्स पार्टी या चमचाखोरी कंदा आहियूं, रेस आहियूं नी, सियासतदान आहियूं। वरी वज़ीर आला ताईं असांजी ॻाल्हि हलंदी आहे, परे परे असांजूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। ग़रीब माण्हू पुछी न सघंदो आहे, जेको उस्ताद ईंदो आहे उन खे कुटराईंदा आहियूं। असां कंहिं बि उस्ताद न छॾींदा आहियूं, न ई असांजे दर ते कॾहिं पुलिस आई आहे। ईंदी आहे त बेइज़ती थी वेंदी आहे। असां बाक़ाइदे आवाज़ु उथारियो आहे त नौजवान बेरोज़गार थियनि, जाहिल थियनि, त जीअं असांजे कॾ लॻनि। असां इहो पैगाम ॾींदासीं त स्कूलनि में जेके वाड़ा आहिनि असांजा, कंहिंखे बि ताक़त न आहे, छो त असांजी हुकूमत आहे। हिन महिल असांजे स्कूलनि में लड़ी अचनि त उहो उन जी ॻाल्हि, हिकिड़ो आयो बायोमेट्रिक वारो, उन खे 500 ॾिनमि, उहो वापसि हली वियो। वरी आयो ॾीओ। तव्हां माना ॿुधो आहे, तव्हां पाण उस्ताद बि आहियो, प्राइमरी उस्ताद GST छा आहे, ईअं आहे, हक़ीक़त आहे छा आहे? असां उस्ताद बि आहियूं
हा ॿारनि खे सहाफ़ी बि आहियो ॿुधो आहे, इहे छा चकर आहे? साफ़ी बि आहियूं, उस्ताद बि आहियूं, स्कूल बि वञूं, वॾेरा बि आहियो, वॾेरा बि आहियूं। वापारी माल जा वापारी बि आहियो। इहो त धंधो कंदा आहियूं तॾहिं त खाईंदा आहियूं नी। अजीब तमाशो आहे, इहा ॻाल्हि सम्झ में कोन ॿार आहे तव्हांजी। हर फन आहे तव्हां वटि माना, हर फन आहे तॾहिं त माण्हू लाराईंदा आहिनि असां। हर फन मोला माना हर मुनाफ़िक बि आहियो, बेईमान बि आहियो, चोर बि आहियो, ठग बि आहियो, तव्हां जेको नालो रखिजी माना उहो सभु आहियो। गिला उहो घटि आहे, उहो घटि आहे। अजीब ॻाल्हि आहे। नाज़रीन, तव्हां जीअं त इन पंहिंजे रईस पूजट खान जा हवाला ॿुधा त जेको आहे सो हे हर फन आहे हिन ते, कहिड़ो हाणे हिन ते नालो असां जेको बि रखूं उहो घटि आहे। हे ताईं माल जो वापारी बि आहे, चोर बि आहे, वॾेरो बि आहे, उस्ताद बि आहे, सहाफ़ी बि आहे, मतिलबु जीअं खणी चइजे पुलिस वारो पाण आहे, हे थाणा पाण हलाईंदो आहे ऐं कानून पंहिंजा पाण ठाहींदो आहे, ड्राईंदो आहे, सभु कुझु आहे।